पाकिस्तान अब्दाली मिसाइल जो कामयाब तजर्बो करे वरितो। ISPR मूजिब अब्दाली मिसाइल ज़मीन खां ज़मीन ताईं हदफ खे निशानो बणाइण जी सलाहियत रखे थो। अब्दाली मिसाइल जी रेंज 450 किलोमीटर आहे। तजर्बे जो मक़सद ऑपरेशनल तैयारियुनि खे यकीनी बणाइणु आहे। पाकिस्तान पारां स्ट्रेटेजिक फोर्सिस जी ऑपरेशनल तैयारी ऐं टेक्निकी महारत ते मुकमल एतमाद जो इज़हार। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कामयाब तजर्बे ते साइंसदाननि ऐं इंजीनियर्स खे वाधायूं। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ ऑफ पारां बि कामयाब तजर्बे ते मुबारक। पहलगाम वाक़े खां पोइ भारत जे चिड़ ॾियारींदड़ कारवाइनि बावजूदि पाकिस्तान जो रद्द अमल ज़िम्मेवाराणो आहे। भारती क़दम पाकिस्तान जे दहशतगर्दी के ख़िलाफ़ कोशिशुनि तां ध्यानु हटाइण जी किरियल कोशिश आहे। भारत पहलगाम वाक़े में पाकिस्तान जे मुलविस हुजण जो कंहिं क़िस्म जो सबूत ॾियण में नाकाम रहियो। भारत पाकिस्तान खे पहलगाम वाक़े सां ॻंढण जी कोशिश करे रहियो आहे। भारत खे वाक़े जी हक़ीक़तुनि जो पतो लॻाइण लाइ आलमी जहाज़ जे पाकिस्तानी आछ जो जवाबु ॾियणो आहे। पाकिस्तान क़ाबिल एतमाद शफ़ाफ़ ऐं अणधुरी आलमी जांच में मुकमल सहकार कंदो। जेकॾहिं तुर्किया पहलगाम हमले जी शफ़ाफ़ जांच में शामिल थिए थो त भलीकार चवंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं तुर्किया जे सफ़ीर डॉक्टर इरफान नेज़ो हियरलो सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में अज़ीम क़ुर्बानियूं ॾेई चुको आहे। पाकिस्तान 90,000 शहादतूं ऐं 152 मिलियन अमरीकी डॉलर्स खां वधीक मुआशी नुक़सान भोॻे चुको आहे। पाकिस्तान खिलाफ कंहिं बि जारीअ ते पाकिस्तान सां गॾु हूंदासीं। चीन जो ऐलान। चीनी सदर जे अॻूणे मुआविन डॉक्टर वेक्टर गाओ जो चवणु आहे त चीन पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती जे दिफ़ा लाइ हर सतह ते पुरज़म आहे। कंहिं बि जारियत खे रोकण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। चीन पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत करे थो। पाकिस्तान बार बार पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन ते शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो आहे। पहलगाम हमले जी मुकमल ऐं अणधुरी जांच ज़रूरी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कश्मीर मसइले जे हल लाइ क़दम खणे छो त ही ॿिन्ही मुल्कनि विच में न्यूक्लियर फ्लैश पॉइंट आहे। अमरीका में पाकिस्तान जे सफ़ीर रिज़वान सईद शेख जो अमरीकी टीवी खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त भारत हमलो कयो त ॿिनि एटमी ताक़तुनि विच में जंग ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे सघे थी। भारतीय हुकूमत ऐं मीडिया ते इन वक़्तु जंगी जुनून सवार आहे। पहलगाम हमले खां पोइ पाक भारत सरहदुनि ते फायरिंग जी रेवट थी। पाकिस्तान भारत खे पहलगाम हमले जी अणधुरी ऐं शफ़ाफ़ जांच जी आछ करे चुको आहे। यूरोपीय यूनियन जो पाकिस्तानी भारत के सबर खां कम वठण ते ज़ोर। यूरोपीय यूनियन जी परॾेही मामलनि बाबति सरबराह काजा क्लास पाकिस्तानी भारत जी परॾेही वज़ीरनि सां राब्तो करे खेनि सबर जो मुज़ाहिरो करण ते ज़ोर भरियो। परॾेही वज़ीर इसाक डार यूरोपीय यूनियन जे परॾेही मामलनि बाबति सरबराह सां राब्ते में भारत जे बेबुनियाद इल्ज़ामनि ऐं प्रोपेगेंडा खे रद्द करे छॾियो। सिंध तास मुआहिदे खे रोकण बाबति भारत जे फ़ैसिले ते ॻणती जो इज़हार। इसाक डार जो चवणु आहे त मुआहिदो रोकण आलमी कानून जी खुलियल भनकड़ी आहे। लाहौर में वाघा बॉर्डर से झंडो लाइण जी तकरीब। हर पासे पाकिस्तान जिंदाबाद जे नारनि जी गूंज। क़ौमी झंडो लाइण वारी तकरीब दौरान पंजाब रेंजर्स जे जवाननि जी शानदार परेड। वॾे अंग में शहरियुनि जी शिरकत। सिक्योरिटी फोर्सिस जो ख़ैबर पख्तूनख्वा में 3 मुख़्तलिफ़ कार्रवाइयूं। 5 ख़ारजी मारिजी विया। 2 दहशतगर्द गिरफ़्तार। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस जो बाजोड़ में ऑपरेशन। दहशतगर्द फरीदुल्लाह समेत 3 ॾोहारी मारिजी विया। वज़ीरिस्तान जे इलाइक़े बस्ताली में कार्रवाई दौरान 2 ख़ारजी मारिजी विया। महमद एजेंसी में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई दौरान 2 ख़ारजनि खे गिरफ़्तार कयो वियो। कार्रवाइनि दौरान वॾे मिक़दार में हथियारी गोला बारूद बहत। कार्रवाइयूं 3 अप्रैल ऐं 13 मई ते कयूं वयूं हुयूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां KP में 3 कामयाब कार्रवाइनि ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। ख़वारिजी फितने जे मुकमल ख़ात्मे जे क़ौमी अज़्म जो वर्जाउ। सदर जो चवणु आहे त कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जे लीडर खे मारणु सिक्योरिटी फोर्सिस जी कामयाबी आहे। दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी CDA तरमीमी ऑर्डिनेंस 2025 जारी करे छॾियो। सदर जी सही खां पोइ CDA तरमीमी ऑर्डिनेंस जो गज़ट नोटिफिकेशन जारी। तरमीम खां पोइ हाणे मुआवज़ो सिर्फ़ रोक रक़म जी सूरत में न पर ज़मीन या ॿियनि सूरतुनि में अदा करे सघिबो। डिप्टी कमिश्नर ज़मीन ऐं इमारतुनि लाइ धार कॉन्ट्रैक्ट अबॉर्ट करण जो मजाज़ हूंदो। तरमीमी ऑर्डिनेंस सां मुतासिरनि जी बहाली ऐं आबादकारी खे कानूनी तहफ़ुज़ हासिल हूंदो। देर सां अदायगी ते 8% सालियानो इज़ाफ़ी मुआवज़ो अदा करणो पवंदो।
सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में मीडिया जे तूफ़ान खां पोइ वसकारो गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो। मौसम ख़ुशगवार। हैदराबाद ऐं भरपासे इलाइक़नि में तूफ़ान सां गॾु बरसाति। गर्मी घटिजी वई। जामशोर ऐं भरपासे में तेज़ हवाऊं। बिजली बंदि। नूरियाबाद में मीडिया जो तूफ़ान कखावन घरनि जा छपर उॾामी विया। मवासिलाती निज़ाम मुतासिर। कुबे सईद खान में बि वसकारे खां पोइ मौसम ख़ुशगवार बणिजी वई। कच्चीपुल ऐं पतूजा में गजगोड़ सां बरसाति। गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में सहाफ़त जी आज़ादी जो ॾियारो मल्हायो वियो। गॾियल क़ौमुनि तहत हर साल 3 मई ते मल्हाइजंदड़ ॾियारे जो मक़सदु पेशेवर फ़र्ज़नि जी अदायगीअ दौरान सहाफ़ियुनि ऐं सहाफ़ती इदारनि खे पेश ईंदड़ ॾुखियाईनि, मसइलनि, धमकीअ वारनि रवैयनि ऐं ज़िंदगी खे पेश ईंदड़ ख़तरनि बाबति क़ौम ऐं दुनिया खे आगाह करणु आहे। सिंध समेत सॼे मुल्क में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां रैलियूं ऐं तक़रीबूं। सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण ऐं पीका एक्ट ख़तमु करण जो मुतालबो। पाकिस्तान जो आइन राय जे इज़हार जी आज़ादी जी ज़मानत ॾिए थो। दुनिया खे हक़ीक़तनि जी फ़रहामी में सहाफ़ियुनि जूं क़ुर्बानी तारीख़ जो सुनहरी बाब आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सहाफ़त जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। सहाफ़ती ज़िम्मेवारियुनि दौरान शहादत माणींदड़ सहाफ़ियुनि खे भेटा पेश। सदर जो चवणु आहे त मसला उजागर करण में मीडिया जो किरदारु इंतहाई अहम आहे। हुकूमत सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं फ़लाह लाइ खोड़ सारा क़दम खयां आहिनि। आला सहाफ़ती मयार, ख़बरुनि में दुरुस्ती ऐं पेशावरानी महारत बरक़रार रखी वञे। मीडिया खे अवाम ऐं सरकारी इदारनि विच में पुल जो किरदारु अदा करणु घुरिजे। वज़ीर आज़म चयो आहे त बालाड़ी कश्मीर में सहाफ़त ऐं सहाफ़ियुनि ते सख़्त पाबंदियूं आहिनि। फ़लस्तीन ऐं बालाड़ी कश्मीर में बर्बरियत ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदड़ मीडिया वर्कर्स खे ख़िराज तहसीन पेश कनि था। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सहाफ़त जी आज़ादी जी ॾियारे ते पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे सहाफ़ियुनि खे भेटा पेश। सदस्य बणाए त पीपल्स पार्टी सहाफ़त जी आज़ादी, सहाफ़ियुनि जो तहफ़्फ़ुज़ ऐं अवाम जे सच ॼाणण जे हक़ बाबति पंहिंजे अहद ते हमेशह क़ाइमु रही आहे। सहाफ़त जी आज़ादी जो ॾियारो असांखे यादि ॾियारे थो त सहाफ़त रुगो पेशो न पर हिकु अवामी ख़िदमत आहे। सहाफ़त आमिरियत जे ख़िलाफ़ ढाल ऐं जमहूरी मुआशरनि लाइ ज़िंदगीअ जी अलामत आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जो सच जी ख़ातिर जान जी क़ुर्बानी ॾींदड़ सहाफ़ियुनि खे सलाम। इसराइली जारियत जो शिकार फ़लस्तीनी सहाफ़ियुनि खे जुरत ऐं बहादुरी ते ख़िराज तहसीन पेश। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सहाफ़ियुनि ते हमला आलमी जमहूरियत लाइ ख़तरो आहे। पाकिस्तान में राय जे इज़हार जी आज़ादी आइनी हक़ आहे। सहाफ़ियुनि खे छिरकाइण ऐं रेटिंग वधाइण लाइ अफ़वाह पखेड़ण खां पासो करणु घुरिजे। कैनालनि जे इशू ते पीपी ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ हर क़िस्म जूं कूड़ियूं ख़बरूं हलायूं वयूं। सिंध हुकूमत कंहिं सहाफ़ी ख़िलाफ़ अॼु ताईं का कार्रवाई नाहे कई। सिंध में सहाफ़ी सभ खां वधीक महफ़ूज़ ऐं आज़ादु आहिनि। सिंध पहिरियों सूबो आहे जंहिं बाक़ाइदा तौर सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ जो क़ानून मंज़ूर कयो। सिंध इंफॉर्मेशन कमीशन जो क़याम बि अवाम जे मालूमात वारे हक़ ॾांहुं अहम अॻभराई आहे। सहाफ़ी वेलफेयर फंड ज़रिए सिंध सरकार मुस्तक़ सहाफ़ियुनि ऐं संदनि ख़ानदाननि जी माली मदद कई। पीपल्स पार्टी इज़हार राय जी आज़ादी लाइ सदाईं आवाज़ उथारींदी रही आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहरी निज़ाम अहमद जो सहाफ़त जी आज़ादी वारे आलमी ॾींहं ते पैगाम। संदनि चवणु आहे त अहिड़ो पाकिस्तान चाहियूं था जिते हर सहाफ़ी आज़ादी, तहफ़्फ़ुज़ ऐं वक़ार सां कमु करे सघे। सहाफ़त जी आज़ादी, जमहूरियत जी बक़ा ऐं अवाम जी आवाज़ ई पीपल्स पार्टी जो मिशन आहे। पाकिस्तानी मीडिया सदाईं ज़िम्मेवाराने अंदाज़ में सब ऐं क़ौमी मुफ़ाद खे तरजीह ॾिनी आहे। सहाफ़ियुनि ऐं मीडिया हाउसिस दुश्मन जी प्रोपेगेंडा ख़िलाफ़ सचाई जे सिफ़ में ॿी क़ौम जो ॻाढ फ़ख़्रु विचां ऊचो कयो। हक़ ऐं सचाईअ लाइ जानियुनि जा नज़राना पेश कंदड़ समूरनि सहाफ़ियुनि खे भेटा पेश कजे। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार मलीर में धरणो हणंदड़ वकीलनि ख़िलाफ़ दाख़िल समूरा केस ख़तमु करण जो हुकम ॾेई छॾियो। घरू वज़ीर जो वकीलनि जी कमेटी सां फ़ोन ते राब्तो। वकीलनि जे ख़िलाफ़ दाख़िल समूरा केस ख़तमु करण जी ख़ातिरी। ज़ियाउल हसन लंजार केस ख़तमु करण जूं ज़िम्मेवारियूं प्रोसिक्यूटर जनरल जे हवाले करे छॾियूं। प्रोसिक्यूटर जनरल वकीलनि जे वफ़द सां मुलाक़ात करे केस ख़तमु करण जी समरियूं माणींदो। बाकराणी में 4 घर भातियुनि जे क़त्ल वारे मामले जो निबेरो। 1 करोड़ 37 लख रुपया ॾंड। तारिक अनवर सियाल ऐं अदनान अल्ताफ़ उनर जी सरपंची हेठि निबेरो कयो वियो। धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ फ़तवा जारी। मक़तूल माउ ऐं धीउ जे खून जी बहा 50 लख ऐं संदसि पुट जी खून जी बहा 25 लख रुपया मुक़ररु। जवाबदार धुर पारां ॾंड जी रक़म मां 5 लख रुपया मौक़े ते अदा कया विया। बाक़ी रक़म 3 क़िस्तुनि में अदा कई वेंदी। 8 महीना अॻु ॻोठ हैदर बिरोही में हथियारबंदनि घर ते हमिलो करे 4 घर भातियुनि खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो हो। फनवाकिल में रेंज क्लीनर जो पीरसन औरत ते तशद्दुद वारसनि जो एहतजाज। कार्रवाई जो मुतालबो। चूंगा चौक वटि रेंज क्लीनर पीरसन औरत खे तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ फरार। औरत जे वारसनि ऐं बिरादरी जे माण्हुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। पुलिस जूं मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं ख़ातिरी खां पोइ एहतजाज ख़तमु कयो वियो।
सिंध जे अवाइली शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे तड़ ॾाॾे अज़ीम बुज़ुर्ग हज़रत शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारे जे 414 उर्स जूं तक़रीबूं बुरड़ी शाह करीम में जारी। दरगाह जे अंगण में लतीफ़ी ऐं करीमी राग जो सिलसिलो हलंदड़। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां वॾे अंग में अक़ीदतमंदनि जी बुरड़ी शाह करीम आमद।